أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فوجد عبدا من عبادنا آتيناه رحمة من عندنا وعلمناه من لدنا علما صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين स्टेज रौनक अफरोज सादात किराम उलमाए इज़ाम ए मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों अज असां जे नूरी महफिल में शरीक थिया आहियूं एक रब्बानी आलिम सालिह वली बरगुज़ीदा बाने हजरत साईं सैयद ताज मोहम्मद शाह रहमतुल्लाह अलैह जो ॾियारो पिया मल्हायूं जन साईं जन खे ॾिठो उन्हनि खे अॼु ब अखियूं ॿूटींदा त साईं जी तस्वीर साम्हूं अची वेंदी सूरत सुहिणी सीरत सुहिणी गुफ्तार मिठी किरदार सुठो ॻाल्हाइनि त दिलियूं मोहनि हलनि त हलण निरालो ऐं मूंसां साईं जन जी वॾी शफ़क़त ऐं प्यार हूंदो हो फोन कंदा हुआसीं मां अचां थो पियो तव्हां ॾे साईं मुंहिंजे लाइ भाग आहे वक़्तु आहे तव्हां ईंदा ऐं कॾहिं कॾहिं मूंसां फोन ते लाज़िम ॻाल्हाईंदा महीने 2 महीने 6 महीने साईं कमकार कोन्हे बस दिल घुरियो त मां तव्हां सां ॻाल्हायां नंढो खसीस तालिब इल्म आहियां मुंहिंजी का हैसियत ई कोन्हे ऐं इहा उन्हनि जी ज़र नवाज़ी हुई ॻाल्हाईंदा शफ़क़त फरमाईंदा दुआ ॾींदा मां ये चवंदो आहियां त इहो दौर ॾाढो ख़ैरपुर नाथन शाह जे लाइ सुनहरी दौर हो हेॾो हज़रत साईं छुटल शाह रहमतुल्लाह अलैह हेॾो साईं सैयद ताज मोहम्मद शाह रहमत जो सायो हुया ऐं साईं सैयद ताज मोहम्मद शाह रहमतुल्लाह अलैह इल्म जी खिदमत कई दीन जी खिदमत कई दीन जो चराग रोशन कयो जेको अॼु बि सिंध में बलोचिस्तान में उहे आलिम आहिनि हाफ़िज़ आहिनि जेकी साईं जा शागिर्द आहिनि साईं जा बच्चा नेक सालिह बरगुज़ीदा आहिनि जेकी संदन उन चराग खे अॼु रोशन कयो पिया अचनि इंशाअल्लाह इहा रोशनी क़यामत ताईं चिमकंदी रहंदी साईं जन जेको इल्म जो दर्स जारी फरमायो आहे संदन बच्चा दीन जी खिदमत कनि पिया संदन शागिर्द वरी शागिर्दनि जा शागिर्द अलाह कंदो इहो सिलसिलो क़यामत ताईं पियो हलंदो मां वाट वेंदे हिकिड़ो नंढो शेर ठाहियो आहे चाहियां तो तव्हांखे ॿुधायां जी तव्हां के ॻाल्हायो था के तो वरी ज़ुबानूं भरे छॾियो ख़ुदा ख़ुशि कंदो तो तेरा रहमत जी सदाई तो तेरा रहमत जी सदाई ए ताज मोहम्मद साईं
ए ताज मोहम्मद साईं तो नजर करम फरमाई ए ताज मोहम्मद साईं तू इल्म अमल जो पे कर तू इल्म अमल जो पे कर तू ज़ाकिर साबिर शाकिर तू इल्म जीवन डमडाई ताज मोहम्मद साईं तो इल्म जो बूटो पारियो तो इल्म जो बूटो पारियो कुरान हदीस सिखारियो तू नात नबी जी पियो गाई ताज मोहम्मद साईं ताज मोहम्मद साईं तो जब चेड़ा सूफी सालमा सब साल आमिल आलमा तू सीने सतन खेलाई ताज मोहम्मद साईं ताज मोहम्मद साईं तुझो फैज़ जान में अजारी तुझो फैज़ जान में जारी चवे करमुल्लाह गफ़ारी दिल में जिंदा आई ताज मोहम्मद साईं ताज मोहम्मद साईं जावा जिंदगी गुजारियो मुआ तो मरी गया हिकड़ा मरण का पोइ जिंदा दुनिया का लटण का पोइ जिंदा उन्हनि जो ज़िक्र जिंदा उन्हनि जो नालो जिंदा उन्हनि जो इल्म जिंदा उन्हनि जो अमल जिंदा उन्हनि जी तालीम जिंदा उन्हनि जा बच्चा जिंदा उन्हनि जो फिक्र जिंदा उन्हनि जी दसियल राह सां जारी इंसानी ऐं इहा खूबी हर कंहिंखे न मिलंदी अथव मुक़ाम भरिया पिया आहिनि कहिड़ो नादर जा फ़िरोज़ाबाद में घणा मुक़ाम आहिनि जी मुक़ाम भरिया पिया आहिनि असांजा बि वॾा हुया कंधार मुड़स ॿहूं लोॾे हलंदा कंदा त सिंध मूं ते थो लहे अॼु को हुनजे नाले वठण वारो बि कोन्हे अॼु को हुननि खे यादि करण वारो कोन्हे सैयद जुड़ियल शाह जो नालो ज़िंदा सैयद मिस्री शाह जो नालो ज़िंदा साईं छुटल शाह जो नालो ज़िंदा साईं सैयद ताज मोहम्मद शाह जो नालो ज़िंदा इन्हनि माण्हुनि खे फैज़ ॾिनो रंग ॾिनो रूहानियत ॾिनी इल्म ॾिनो फिक्र ॾिनो ये माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा आहिनि जी हय्युन फी क़ुलूबिना अल्लाह जो वली माण्हुनि जे दिलनि में ज़िंदा रहंदो आहे कलंदर जिंदा पिटाई जिंदा रोज़े धनी जिंदा मुर्शिद पीर मिठो जिंदा सरदार मशहूरन वारो साईं जिंदा मुर्शिद मातली वारो जिंदा बदर साईं मियां महमूद जिंदा बाकरानी वारो साईं जिंदा दिलनि में जिंदा दिलनि में
जीअं जीअं वक्त गुज़रंदो वेंदो तीअं तीअं उन्हनि जी मोहब्बत घटि भी न वधंदी। कलंदर आयो ओ अज़रबैजान का परदेसी मुसाफिर के जातो न जातो तगड़ी ते बैठो अज सजी दुनिया थी सुञाणे। सदर उन जे दर जो सलामिया वजीर आजम उन जे दर जो सलामिया वजीर आला उन जे दर जो सलामिया आए न सजो पाकिस्तान घुमो कंहिंजे दर जो सोनो दरवाजो कोन हूंदो कंहिंजे घर जो सोनो दर न हूंदो पर जे सोनो दरवाजो आ कलंदर जो आ वरी ॿियो दाता गंज बख्श लाहौर वारे जो सोनो दरवाजो माण्हू सोन जे दरे जे लाइ सिकंदा पिया काठ ते बि ज़ुल्म लॻो पियो। मूंखे सही वज़न मालूम न आहे पर मूं ॿुधो आहे त पीर से रोज़े धणी बादशाहनि जे कुब्बे शरीफ ते बि मण खां मथे सोन लॻल आहे। भला आलम तादाद केतिरो आहे माप मूंखे पूरी मालूम न आहे पर चवनि था त एतिरो सोन मथो लॻल आहे। दुनिया उन्हनि खे विसारींदी न आहे दुनिया उन्हनि खे सलाम कंदी आहे। किताबन में खिताबन में शेरन में गजलन में शायरन जी ज़बान ते नसर नवीस हुजे नज़म नगार हुजे उन वट उन माण्हू जो नालो ज़िंदा हूंदो आहे जेके इश्क ज़िंदा करे छॾींदो जेके इल्म ज़िंदा करे छॾींदो आहे जेके फिक्र ज़िंदा करे छॾींदो आहे जेके मदीने वारे साईं जी मोहब्बत ज़िंदा करे जेके अल्लाह की मोहब्बत जिंदा करे छॾींदी आहे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अञा मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या मुस्नदुल फिरदौस में रिवायत यह रिवायत फतहुल कदीर में भी है कंजुल उम्माल में भी रिवायत हजरत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला अन्हु तो चवे मुझे दिल पर मोहम्मद करीम फरमायो अक्सरू मिनल मारिफ मिनल मुमिनीन फइन्न लिकुल्लि मुमिनिन शफाअतन इंदल्लाहि यौमल क़ियामा। मोमिन बना अल्लाह वारा सैयद सादात इन्हनि सां हरू भरू करे जो वेंदा कयो हरू भरू उन्हनि सां तारुफ कंदा कयो। मां नथो चवां मदीने वारो साईं मिनल मारिफ इन्हनि सां घणी ॼाण सुञाण पैदा कयो। हरू भरू वञी पासड़े में वेही चई मुंहिंजो नालो फलाणो आहे सुञाणींदो मां लांडर आहियां तुंहिंजे पाड़े में वेठो आहियां। हरू भरू में अल्लाह जे बाननि सां कचहरी कयो वेझो वेहो शनाख्त पैदा कयो सुञाण पैदा कयो उन्हनि सां पंहिंजो तारुफ करायो। साईं फरमायो इन लिकुल्लि मुमिनिन शफाअतन इंदल्लाहि यौमल क़ियामा क़यामत जे ॾियारे में हर मोमिन तव्हांजी सिफारिश कंदो शफाअत कंदो गवाही। ॼाण सुञाण हूंदी न क़यामत जे ॾियारे अलाह खे तुम ॿुधायो हे जेको माण्हू तेरी जुमो मूं वटि ते पढ़ंदो इहो माण्हू आहे जेको मुंहिंजी ख़िदमत कंदो हो मूं सां रसरिहाण कंदो हुयो कचहरी सां कंदो हुयो। साईं फरमाइनि था
तो हर मोमिन क़यामत जे ॾियारे पंहिंजे ॼातल सुञातल माण्हुनि जी अल्लाह वटि सिफारिश कंदो, उन्हनि खे छॾाईंदो, जन्नत में पुॼाईंदो। बग़ैर सां वॾी तूं चापलूसी थो करियो, मूंखे बि ख़बर आहे वठा जेको हिते वोट वठी वञो त पासो संभाले ई कोन थो, अॻिते कहिड़ा फाड़ा मारींदो। जे हिते तुंहिंजी संभाल न वधी मुंडी में खेर पुरना सम्झा सघी ग़रीब वेचारा अटे जी लोक जे लाइ कतारुनि में बीठा आहिनि, ज़लील करे पोइ 5 रुपया पिया ॾियनि। वडेरनि सां, अमीरनि सां, ऑफिसरनि सां राशा खाशा कंदे, मुलाक़ातूं कंदे, चांहि जी दावत ॾींदे कुझु कोन वरंदुई। मदीने वारो जो फरमाए त हिननि आलिमनि, हिन सैयदनि सालिहनि सां यारी रखो, इन्हनि जी कचहरी में वे, ये हिते बि दुआ ॾींदई, हुते बि शफ़ाअत कंदई। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुनन तिरमिज़ी में रिवायत आ, यह रिवायत इमाम ग़ज़ाली बांदिया हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे। मदीने वाले साईं फरमायो, इन्न मिन उम्मती यशफ़उ लिल फ़िआम मिनन नास। मुंहिंजी उम्मत जो हिकिड़ो मर्द उथंदो, वॾी जमात जी शफ़ाअत करे उनखे छॾाईंदो। वॾी जमात जी हिकिड़ो माण्हू वॾी जमात खे छॾाईंदो। वमिनहुम मन यशफ़उ लिल क़बीलति, हिकिड़ो वली उथंदो पूरे जो पूरे कबीले जी शफ़ाअत कंदो। कबीलो माना हिकिड़ी ज़ात, हिकिड़ी पूरी क़ौम, लांडर में हिकिड़ी क़ौम आहे, कासेली में हिकिड़ी क़ौम आहे, खोसा में हिकिड़ी क़ौम आहे, पूरे कबीले खे हिकिड़ो वली छॾाए वठी बीठो। हदीस तो पढ़ा, पंहिंजी ॻाल्हि शेर कोन थो पढ़ा, गज़ल मौलूद कोन थो पढ़ा, मुस्तफ़ा जी हदीस तो पढ़ा। साईं फरमायो, वमिनहुम मन यशफ़उ लिल असब, हिकिड़ो माण्हू वरी के हिक टोली जी शफ़ाअत कंदो। टोली सुभान अल्लाह, उनजी शफ़ाअत कंदो। वमिनहुम मन यशफ़उ लिर्रजुल हत्ता यदखुलुल जन्नह, को हिकिड़े जी सिफारिश करो, को हिकिड़े जी शफ़ाअत कंदो, पर उहे जंहिंजी शफ़ाअत कंदा न, कबीले जी करे, वॾी जमात जी करे, या टोली जी करे, या हिकिड़े जी करे, हत्ता यदखुलुल जन्नह, एसी ताईं शफ़ाअत कंदो कंदो रहंदो, कंदो रहंदो, हत्ता यदखुलुल जन्नह, जैसी छॾाए जन्नत में न पहुचे। या गल वरी समझो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मिसाल मां वडेरो साहब मुझो मोतकिदा, उनखे चवां यार वडेरा साहब नंढड़े पर जी पारत अथई, चई छॾियो वडेरे खे बि सबक विसरी वियो। पर ॿिए ॾींहुं वरी फोन कया, नंढड़े मूं वारे जो कमु कई कोन कई, हासिल कयां थो। वरी 2 ॾींहं गुज़रिया, वरी फोन कया, अबा वडेरा साहब मूं वारे फ़क़ीर जो कमु कई या न कई? न छॾी तो साईं जेसीं ताईं हिन जो कमु न कंदे। अरबी में हिनखे सरबो आहे हत्ता। साईं फरमाए त सिफारिश रब खे कंदो पियो, कंदो पियो, कंदो, हत्ता यदखुलुल जन्नह, जेसीं छॾाए जन्नत में न दाख़िल। तव्हांखे ख़बर त मां बि अलाह वारनि वटि छो था वञनि? या तो सुन्नीअ खे या सादत सुन्नीअ खे मिली आहे। छो
उन्हनि खे नाज़ आहे पंहिंजे अमलनि जो, असांखे अमलनि जो नाज़ कोन्हे, असांखे पंहिंजे मुर्शिदनि अल्लाह वारनि सालिहनि जे मथां नाज़, असांखे मदीने वारे साईं जे मथां नाज़। जे वञनि भाभी बि वञनि असां बि वञूं त पोइ सिफारिश त उहे बि कंदा, लॼपाल आहिनि न, पंहिंजे तॾहिं जो नंग त हर को सुञाणंदो आहे न, पंहिंजे तॾहिं ते आयल कुते जो बि ख़्यालु कबो आहे, हे त वरी बि माण्हू आहे। जे उहो बचे त वली सकोरो ज़रूर नंग सुञाणंदो आहे, मालिक साईं भला जहिड़ो तहिड़ो हिनखे छॾीस, तंहिंजे करे हुनजे नसीब में ई कोन्हे वली वटि ईंदो छो जो सिफारिश थिए, इहो त तव्हां सुञण जे हिसे में। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। वरी ॿी रिवायत आहे किताब तौहीद में इमाम इब्न खुज़ैमा रिवायत आंदी आहे, अल अहादीसुल मुख्तारा में रिवायत आहे, इमाम अबू नुऐम भी रिवायत आंदी आहे, हजरत उमर जो पुत्र हजरत अब्दुल्ला थो रिवायत करे। मदीने वाले साईं फरमायो युकालु लिर्रजुलि यौमल क़ियामत कुम फशफा, हिकिड़ो अल्लाह वारो ईंदो, उनखे रब फरमाईंदो कुम उथी सुभान हेॾो वॾी मोबाइल नथी विसरे, खणी खणी त का हदीस ॿुधो, को क़ुरान ॿुधो, का नसीहत जी ॻाल्हि ॿुधो। सुभान अल्लाह। आका फरमायो त हिकिड़ो माण्हू अल्लाह वारो सालिह बानो ईंदो, रब फरमाईंदो कुम उथी फशफा, हे महशर जो मैदान ते वञी शफ़ाअत कर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रश में ॻोल्हण बि अच ते माण्हू त 30-35 लख उते ई माण्हू ॻोल्हण जो समुंड में सुई ॻोल्हणी आहे। महशर जे मैदान में जॾहिं सारी इंसान ज़ात इकट्ठी हूंदी, रुगे हिन वक्त 8 अरब माण्हू इंसान, 8 अरब दुनिया में, तन मां 2 अरब मुसलमान है। अरब समझो था ना, अरब ये अरब जेके नोड़ वारा ये न 100,000 थींदो आहे लख, 100 लख थींदो आहे करोड़, वरी 100 करोड़ थींदा आहिनि हिकिड़ो अरब। सही आहे न, सही आहे न, गलत आहे? 100 करोड़ हिकिड़ो अरब थींदो आहे। हींअर सॼे पाकिस्तान जा माण्हू गॾु कजनि 25 करोड़ आहिनि, हिकिड़ो अरब न आहे, 25 करोड़ आहिनि। उते जॾहिं अरब इंसान गॾु थींदा, उते माण्हू खे ॻोल्हण बि त का वॾी ॻाल्हि हूंदी न। वलीअ खे हुकुम थींदो कुम उथी फशफा, वञी शफ़ाअत कर। वली जो उथंदो न, वञी शफ़ाअत कंदो, यशफा कबीलती, को पंहिंजे कबीले जी शफ़ाअत कंदो, पंहिंजे पाड़ो, पंहिंजो कबीलो, पंहिंजी ज़ात वारनि जी सिफारिश कंदो। फयुक़ालु लिल आख़िर, वरी ॿिए वलीअ खे रब फरमाईंदो कुम तुम उथ फशफा, वरी तूं सिफारिश कर। फयशफा लिअहलिल बैत, वो उथंदो रुगे घर वारनि जी सिफारिश कंदो। वो घर जा भाती 10, 15, 20, 50, 100 घर वारनि जी शफ़ाअत कंदो। फयुक़ालु लिल आख़िर कुम फशफा फयशफा लिर्रजुल वर्रजुलैन अला क़द्र अमलिही। हिकिड़ो माण्हू 2 ॼणनि जी शफ़ाअत कंदो, को हिकिड़े जी सिफारिश कंदो, को कबीले जी शफ़ाअत कंदो, को पाड़े जी शफ़ाअत कंदो, को हिकिड़े घर जी सिफारिश कंदो। इहो छा जे करे? अला क़द्र अमलिही, जे वटि जेतिरा अमल हूंदा, जे वटि जेतिरियूं नेकियूं हूंदियूं, उहो ओतिरी सिफारिश कंदो। जे जेतिरो दुनिया में कायो आहे, कमायो आहे, मेहनत कई आहे, रब जे दर ते इबादत कई, बंदगी कई, उनखे ओतिरी कोटा मिलंदी। कोटा
असा सोमानी पढ़ी हो सुता पे आयो सही रात खोगरा पर हे अल्लाह वारा हे रब जा प्यारा जके सारी सारी रात कुरान खोले पढ़न हदीस खोले पढ़न दी जो किताबन जो मुतालियो कन दी जो रात जो मुतालियो कन दी जो शागिर्दन के पढ़ाएन ये आलिम ये सालिया ये राजन जे जागण वारा ये तहज्जुद पढ़न वारा जेडी मतलब उठंदा बेकदर अमल ही हर को पंजे अमलन जे आहर सुफारिश कंदो जे वट जेतरा घणा अमल हुंदा वो ओतरन घणन के छडाए जन्नत दे वठी जेडी मले हजरत साईं सोनो सैयद ताज मोहम्मद शाह उठंदो वो पंजे अमलन आहर सुफारिश कंदो हजरत साईं सैयद छुटल शाह उठंदो पंजे अमलन आहर सुफारिश कंदो पर मुझो सोनो सरदार मशहूरन वारो उठंदो मुझो मिठो पीर लाड़काने वारो उठंदो मुझो सोनो मुर्शिद मातली वारो उठंदो कदर अला कदर अमली हर को पंजे अमलन जे आहर सुफारिश कंदो छडाईंदो जन्नत दे वठी सुभान अल्लाह वो हे जेके तवानी कचरे में वेहो था ना अल्लाह वाला जी सोबत में मजलिस में उन जे पासड़े में वेहो था कदे तवा दे शफकत जो हथ रखियो ता के रुगे दिठाऊं ने आ रहे हो सुभान अल्लाह बगदाद में वो गुजरियो हजरत बिशर हाफी रहमतुल्लाह अलैह ही अचे पियो बाजार में गुजरियो एकड़ो मानू मवाली नशे में दुत छेड़ खाइंदो हलंदो पियो वने बुजुर्ग जी उनते नजर पे अल्लाह मुसलमान किए नशो कयो किए छेड़ खाइंदो तो वते डिठई बेनी ते वो मवाली मरी गयो डिठन तो जन्नत में घुमंदो आप में के डिठसे जन्नत में तो घुमे अरे मवाली तू किए जन्नत में बगाल ही आए मुट न अमल हो न इबादत हुई न नेकी हुई न चंगाई हुई पर प्यो नी जी गाला नशे में वन्या पियो हजरत बिशर हाफी जी मुते नजर पई निहारी मुते अरमान पियो करे तो मुसलमान नशे में किए थेड़ खाइंदो तो वते मुखे डिठई मुते बाझ कई रब फरमायो इन वजूद ते मुझे बिशर हाफी जी नजर पईया इने के दोज़ख में कोन साड़ींदुस दर जन्नत जा खोले जो ये अल्लाह जे वली जी नजर थी पवे तब माफी जी उम्मीदा ओ मिठा मुझे आका फरमायो हजरत अनस बिन मालिक रजी अल्लाह ताला नु का रिवायत इमाम बज़ार पंजे मुस्नद में रिवायत दिया आका करीम फरमायो इन रजुल ला यशफा रजुलैन वसला अल्लाह वारो पिन मानन की सिफारिश करो को ट्रिन की सिफारिश करो सुभान अल्लाह कोता साईं फरमायो यदखुलुल जन्नत बिशफाअत रजुलिन मिन उम्मती अक्सर मिन अदद मुदर अरब में एकड़ो कबीलो आ मुदर वडो कबीलो आ उनकी आदमशुमारी तमाम घणी आ सपनी अरब जे मुल्कन में अज ताईं भी मुदर कबीलो मशहूर आ अज ताईं भी उनजी घणियूं बस्तियूं घणा शहर घणियूं आबादियूं मुदर कबीले जूं साईं फरमायो जेतरी मुदर कबीले जी आदमशुमारी आ जेतरा इन कबीले में माण्हू आहिनि मुंहिंजी उम्मत जो हिकिड़ो वली उथंदो मुदर कबीले जेतरा माण्हू छॾाए जन्नत ॾे पहुचाईंदो गाल समझ में आई है ना वो पिन के तो छड़ाए को पिन के तो छड़ाए को वरी सजे कबीले मुदर जेतरा मानू तो छड़ाए हर के हर वली के हर साले के हर आलिम के अल्लाह वटा कोटा मिलंदी
वेतरन के चढ़ा अल्लाह आज्ञा सुनाए उन्होंने जी उम्र लगे चल लो और बाबा तो करते सुभान अल्लाह फज़ाइल सहाबा किताब में इमाम अहमद बिन हंबल रिवायत आने या रिवायत इमाम अबू नुहैम भी आंदिया हजरत अतिया ऊफी रिवायत हो करे हजरत काबुल अहबार रजी अल्लाह ताला नो हिकड़े दियारे अखज़ बिहुजुरतिल अब्बास हजरत अब्बास मदीने वाले साईं जो चाचो चा रिश्ते में मदीने वाले साईं जो हजरत काबुल अहबार काब जी माना है सरदार अहबार हिब्र जो जमा हुआ हिब्र माना वडो आलिम अहबार घना आलिम काबुल अहबार यानी आलिमन जो सरदार हजरत काबुल अहबार आलिमन जो सरदार तौरात जो आलिम हुयो ज़बूर जो आलिम हुयो इंजील जो आलिम हुयो वरी कुरान जो भी आलिम थियो हजरत काबुल अहबार हिकड़े ॾींहुं अचे पियो त साईं जन जो चाचो मदीने वाले साईं जो चाचो हजरत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब आयो त हजरत काबुल अहबार ने के ठाकुर पद मुस्तफा जे चाचे के मदीने वाले मीर जे चाचे के भाकुर पाते त हजरत अब्बास चस त काब अज तो ॾाढा प्यार तो दी पियो मुके भाकुर तो पाई पियो चेसी कहां रही है तो मुके भगवान जी लालच है सुभान अल्लाह मुके जो भाकुर तो पाया मुके पंजी लालच चिड़ी है ये केड़ी लालच दे मुंह में जी हाँ मुँह मदीने वाले साईं का बुधो हुयो इन्नहु लैस अहदुन मिन आल बैत नबिय्यिन युस्लिमु इल्ला कानत लहू शफा मुस्तफा करीम जे आल बैतन मां हुजूर दी आल मां सैयदन मां आले रसूल मां हर फर्द जेको मुसलमान वो हर अहल बैत क़यामत जे ॾियारे शफाअत कंदो क़यामत जे ॾियारे पंहिंजे ॼातलन सुञातलन के हर सैयद शफाअत कंदो अॼु भाकुर थो पया मुस्तफा जो चाचो ही नबी जे घराणे जो फर्द आई तुंहिंजो भी क़यामत जे ॾियारे शफाअत जी कोटा हूंदी भाकुर हिन जे लाइ थो पया त मुंहिंजी सिफारिश कजाए मूंखे भी जन्नत ॾे वठी ओ सैयदन जे तॾे ते अचण वारो ओ सैयदन जो उर्स मल्हाइण वारो ओ सैयदन सां मोहब्बत रखण वारो अॼु जेकॾहिं तो सैयद सां प्यार रखियो आहे आले रसूल जी इज़त कई आहे त इहा बि क़यामत जे ॾियारे शफाअत थींदी अजीब ॻाल्हि आहे मदीने वाले साईं फरमाया त जेको मुझे सैयद मुझे आले रसूल सा मुझे घराणे जे के भी फर्द सा नेकी करे चङाई करे एहसान करे उन जो मुंह ते थोरो आहे सुभान अल्लाह इहो थोरो उन जो क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम पाण लाहींदुसि पुट समझी न सुभान अल्लाह सुभान जे करे तव्हां सैयद समझी आले रसूल समझी के इज्जत कयो था 5 रुपया नजरानो के सैयद के ॾिनो कपड़न जो वॻो वठी के सैयद के ॾिनो साईं फरमाईंदा इहो तुंहिंजो मुंह ते थोरो आहे क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद पंहिंजा थोरा रखंदुसि कोन उहे थोरा लाहींदुसि हिकिड़ो मशहूर वाक़ियो आहे हज़रत सैयद ताइफ़ा हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह मल्लु हुयो मल्लु पहलवान मलाकड़े में मल्ल विढ़ंदो बादशाह जेको बगदाद जो हो उन्हें पघार ॾींदोसि बादशाही मल्ल हुयो बादशाह को शौक़ीन हुयो मल्ल मलाकड़े ॾिसण जो
पो एकड़े बेरे को ओड़ो मानू ज़ईफ मानू कमजोर नहीफ बदन जो उन्हें जो बाबा यो बादशाह वारो मल्लो जुनेद किथे अमान सा मल्लो वेड़ो सुभान अल्लाह मानू जो कद्दू काट डिसीज पर हे जुनेद सा मल्लो वेड़ो हेडो पहलवान मंजर सजे इराक में केरो जो मुकाबलो करण वारो कोन हे मल्लो वेड़ो कि बाबा मल्लो वेड़ो मल्लाया खरसा मल्लाए गुरु हुजे गुरु बादशाह दी खबर पोती देखड़ो मल्लो आयो आपको मानू वो चेतो तो मां बादशाह जे मल्ल पहलवान जुनेद सा मला खड़ो कंदुस बादशाह चो ते इया मल्ल मां बदि सदुस डी मुकरर जो वक्त मुकरर जो मैदान मुकरर जो हेनो बादशाह बेटो वजीर मुशीर अमीर कतारू सिफू करे बेटा ओडो वरी अवाम राज रैयत बिच खाली मैदान में बई मल्ल चे बीठा हेनो जुनेद बगदादी ओडो कुराड़ो ज़ईफुल उमर जेरी मल मैदान में आया बई चेलन के संदरा बधऊं ओडी मल वो पीर मर्द कुराड़ो जुनेद के कन्नन में तो चवे वो जुनेद न को मल्लू आया न मला खड़ो जाना न मुखे कुश्ती डाई दिया मां मिस्कीन सैयद आया आले रसूल आया न्याणियों मुझू बाल गायन परनायन सोचाया को मुझी मदद न छो करे हने यो बहानो कयो थन तू मेहरबानी करे किरी पे जाए मां तो के दसे विजा मुखे इनाम मिलंदा बादशाह इनाम दीदो है वजीर मुशीर ही सभई मुखे तोहफा दीदा इनाम दीदा मुजो गहो तरी वीदो जुनेद जला तो वडी आजमाइश थी वे नालो बीठलासी नालो पे जो केर तो छड़े इज्जत शोहरत पैसो दौलत पगार पर होडो मोहम्मद मुस्तफा जी जात अजीब जुनेद सोचो हेडो दुनिया है होडो मोहम्मद मीर सैयद चयो जुनेद अज मुझी इज्जत रखी या न रखी तुझे हथ में ची बसाने मुखे गाल कबूल मां किरी पहुंदुस तू मल खटी वन जाए ब मलू थींदियूं बई मलू तू मार जाए तुंजो कम थी वने कुछ बेइज्जती मुखे कबूल जेरी मल जेला पई मैदान ते संदरा बधी आया जेरी मल कुश्ती शुरू थी खबर न पई जुनेद फाको करे हेठ गिरियो कुराड़ो खटियो दाढ़ी वधी वियो खुशू थी वियो बाबा गाल समझ में नथी अचे हेड़ो पहलवान एकदम ही किरी कियो पियो बी मल थे बी सो मर्द जी कोई मल्ला वरी बी मल थी वरी बी मल में भी जुनेद किरी पियो सैयद खटी वियो जेडी मल जुनेद जमीन ते किरियो त बे फेरे किरण सा बेहोश थी किरण सा बेहोश थी मानू परेशान थी विया सैयद परेशान थी वियो बादशाह चो त छा थियो तबीब घुरायो हकीम घुरायो छा थी वियो जुनेद के घणी देर ताईं बेहोश रहियो जेडी मल होश आयो अख खोली सैयद जा हथ चुमण लगो गाल चाहे जी गाली आए जेडी मल मु पान के हेठ केरायो बियो फेरो पान के हेठ केरायो में बगदाद जी जमीन न हुई मदीने जी सरजमीन हुई मोहम्मद अमीर जो फाकुर हुयो सोने महबूब फरमायो तो मुझे सैयद जी इज्जत कया ओ जुनेद जमीन ते न किरण दिनो मुखे पंजी झोली में करे वरतो जी का देर बेहोश पियोस मदीने वाले साईं दे फाकुर तो मुझे सैयद जी इज्जत कया मुझी आल जी इज्जत एहतराम कयो सोने हबीब सीने साला तो विलायत जा आला मकाम मिलिया सैयद ताइफा यानी वलियन जी जमात जो सरदार
कादरी सिलसिले जो मुर्शिदा जुनैद, सोहरवर्दी सिलसिले जो मुर्शिदा जुनैद, मुझा दोस्तों चिश्ती सिलसिले जो मुर्शिदा हजरत जुनैद, सैयद जी इज्जत जो सदको उनके रब एना इनाम एना इकराम नवाज़े। ओ बेटा अल्लाह वारन जी इज्जत कयो, सालिहन जी इज्जत कयो, आलमन जी इज्जत कयो, आले रसूल जी इज्जत कयो। के सैयद के मेरड़ा कपड़ा दिसी नफरत न कयो, के सैयद के तानो न दियो महणो न दियो, के आलिम जी हिकारत तहकीर न कयो, के अल्लाह वारे के सालिया बुजुर्ग जो औलाद उन्हें जी इज्जत कयो, एहतराम कयो। यो तव्हां जो अमल तव्हां के हिते भी फायदो दींदो, हुते भी फायदो दींदो। जो सब उधार हुआ, तू उधार खाई भी नहीं, अल्लाह के जी उधार न खाईंदो, मदीने वारो साईं के जी उधार न खाईंदो। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुनन इब्न माजा में हदीसा, किताब शरीयह में इमाम आजुरी रिवायत आंदिया, हदीस जो रावी मोहम्मद मुस्तफा जो 3 नंबर खलीफो उस्मान बिन अफ़्फ़ान। उस्मान गनी तो जा उम्मत जे मथा थोरा, कुरान कयो गॾु तो गुण गायण खां गोरा। उस्मान गनी तुझा उम्मत जे मथा थोरा। उस्मान इब्न अफ़्फ़ान रज़ी अल्लाहु अन्हु क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यशफ़अ यौमल क़ियामत। उस्मान बिन अफ़्फ़ान तो रिवायत करे, मदीने वाले साईं फरमायो त क़यामत जे ॾियारे 3 क़िस्मनि जा माण्हू शफ़ाअत कंदा, 3 क़िस्मनि जा। केड़ा? साईं फरमायो अल अंबिया सुम्मल उलमा सुम्म शुहदा। नबी सिफारिश कंदा, आलिम शफाअत कंदा, शहीद शफाअत कंदा। सुभान अल्लाह। पहिरीं हदीस ॿुधाई सालिया वली शफाअत कंदा, ॿी हदीस ॿुधाई मैं त सैयद शफाअत कंदा, वरी हिन हदीस में आलिम शफाअत कंदा। जुदा जुदा खूबियूं आहिनि न, को आलिम आहे, को क़ुरान जो हाफ़िज़ आहे। जेको हाफ़िज़ आहे सो आलिम कोन्हे। मुमकिन आहे जेको आलिम हुजे हाफ़िज़ न हुजे, मुमकिन आहे त को आलिम आहे पर वली न हुजे। मिठा हर के रब जुदा सिफ़तूं खूबियूं ॾींदो आहे, पर के शख़्सियतूं के उम्मत में अहिड़ा फर्द भी थींदा आहिनि जिन खे अल्लाह घणियुनि खूबियुनि खे जमो कंदो आहे हिकिड़ी। जीअं असांजे माज़ी करीब में सरदार मशवरनि वारो साईं आलिम बि हुयो, मुफ्ती बि हुयो, कारी बि हुयो, वली बि हुयो। सोनो सैयद ताज मोहम्मद शाह तव्हांजे शहर जो आलिम बि हुयो, सैयद बि हुयो, वली बि हुयो, मुस्तजाब दवात बि हुयो। हेतिरियूं खूबियूं घटि माण्हुनि में गॾु थींदियूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ मिठा हिकड़नि माण्हुनि में हिकड़ी खूबी आहे, सैयद आहे पर आलिम कोन्हे, हाफ़िज़ कोन्हे। पर हिकड़ो आलिम भी आहे, सैयद भी आहे ऐं वली भी आहे। ॿुधाए त उनजी केॾी सिफारिश हूंदी।
के केतरी कोटा मिलदी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह इमाम बज़ार रिवायत आंदिया मजमू ज़वाइद में इमाम हैसमी रिवायत आंदिया मदीने वाले साईं फरमायो था अव्वल मन यशफा यौमल क़ियामतिल अंबिया सुम्मा शुहदा सुम्मल मुअज़्ज़िनून क़यामत जे ॾियारे पहिरीं पहिरीं सिफारिश नबी कंदा नबियन में मुझो आका सबनी जो सरवार अना अव्वल शाफ़िन यौमल क़ियामा साईं फरमाता सबनी का अव्वल शफाअत मां मोहम्मद करीम को बयान नबी शफाअत कंदा वो साईं फरमाइन था पहली शफाअत नबियन जी थींदी सुम्मा शुहदा पो शहीद भी शफाअत कंदा साईं फरमाइंदा सुम्मल मुअज़्ज़िनून वो बांगा पे सिफारिश कंदा बांगा देखो बांग तो चवे न तुम मस्जिद में यो सदे दो हय्या अलल सलात अचो नमाज ते हय्या अलल फलाह अचो छुटकारे ते ये बांगा जेडी मतलब उथंदा न जो इच्चू वड्डियूं उच्चू सोहणी सूरतूं सभनी का ऊंचा बीठा हुंदा माण्हू चवंदा ये केर है मथा ऊंचा गाटरा कहीं बीठा है ये केर चदा ये बांगा है जेके नमाज जेला मानन के सभी बांगे बांगे चई फजर जी अस्सलात खैरुम मिनन नौम ऐ लांडर सवड़ फिटी कई हेलो बांगे जी बांगाई ऐ हेडो हिन आशिक नरम करम बिस्तरो छजो छड़ो तो जी अती सकरे नो तो वजाम लिखो सुभान अल्लाह जी मात थाप सवड़ नथी छडे ने सवड़ वाली नथी छडे ओ मिठा नरम करम बिस्तर छडे फजर जेला उथे तो बांगे जी बांग बुधी क़यामत जो ॾियारो थींदो रब पुछा कंदो बांगा जेडी वल तो बांग चई तुझे पाड़े जा केड़ा केड़ा मानू नमाज सेंदा सुभान अल्लाह तो मला हे बारो रमू खमू ई सो मुसो वलू मैं हो मी तेरो खानेरो असा जे जिंदगी ना लाईड़ा सुभान अल्लाह अल्लू में नालो आ कांडेरो में नालो आ फोटो में नालो आ कुछ पाड़े खाई वनी सुभान अल्लाह ये बांका में क्या मजे ॾियारे अल्लाह जे हुजूर में शाहिदी ॾींदा शफाअत कंदा सुभान अल्लाह ऐं कुरान में शफाअत सुभान अल्लाह रमजान में शफाअत कंदा ये मस्जिद में शफाअत कंदी जे मस्जिद में नमाज पढ़ी तो ये मस्जिद में शफाअत कंदी ऐं जेकने कच्चो बारो किरी पियो न कच्चो बार जमदो 9 महीने पर 6 महीने किरी पियो 7 महीने 8 महीने कच्चो बार किरी पियो इनके मुकम्मिल इंसान बनायो विंदो मुकम्मिल मानू बनाए इनके हुजूर जी उम्मत में शामिल कयो विंदो ऐं पो उन जा पी मां मुजरिम लोहारी मलाइके के हुकुम मिलंदो के वठी विजो दोज़ख में विजो जहन्नम दे मलाइक वठी जंजीरन में छिकींदा वो बार जको कच्चो केरो न मुकम्मिल मानू थींदो वो पंजे पी मां के पकड़ींदो मलाइक छिकींदा दोज़ख दे बार नो छिकींदो जन्नत दे उन्हें बार दे के रब एतरो पावर दींदो जो मलाइक छडाए न सकंदा उन्हें का पी मां मलाइक चंदा मौला एड़ो काबू कयो थी जो ए त छडे कोंदो रब करीम फरमाइंदो ए बारना छा तो चवी चंदो मौला कच्चो केराई दुनिया में न अब्बे जो गोद निठम न अम्मड़ की झोली निठम न अम्मा जी ममता निठम न पीर जो प्यार निठम दुनिया में भी छिन्नी बाबा पे अम्मा का हाने बोरी छिन्न दे जा मां वने जन्नत ने बाबो वने दोज़ख ने अम्मा वने जहन्नम ने मां कोन छडी दुस बोला कोन छडी दुस कोन छडी हदीस जा लफ्ज न घर पुरवारा बुधो तो सही ना हदीस जा लफ्ज बुधंदो
युहसिक्तल मरागिम रब्बहु ओ कच्चा किरल बारना पंहिंजे रब सां बासु करण वारा रब सां झगड़े करण वारा बारना मट पिढ़े के मारे के हल जन्नत दिमाग बोले जो खराब जो तो वली हमेशा बात करो कच्चो बारनो अल्लाह से झगड़ो करे बीमा के चटाई दो हां ए जदो वली चाचा पुत्र के चाचा नबी जी शफात को मुखे एकड़ो मानू मिलो मदीने शरीफ में मस्जिद नबवी शरीफ में कत काट वडो जी तूफान करो मुखे ये बा मौत में दे दिल पर सही तू ही खैर तो है जी तू मान के चोदिंग नबी सिफारिश कंदो दस्तगीर शफात कंदो पीरन जो पीर शफात कंदो मुर्शिद शफात बाबा कुछ को न थींदी मत नबी जे आसरे मत नबी अन वलियन जे आसरे वेठा जो कुछ को न थींदो नबी अन वटा पंजो बूटो मारियो पंजा अमल कयो तू गुमराह मानन के गुमराह तो करी दिल पर साई मानू तू जुगालियो बुधन था मानन के गुमराह न कंदो कर कोन थींदी नबी अन वलियन मचा पंजा वनी अमल कयो मुखे तो बाह लगी तेजी दिल पर सोना जी बाजू गाल बुझो अरबी जान तो जिमा रन तो 30-35 साल का जिद्दे में रहंदो है मुजो भाज को ने ते मस्जिद में पेश मां आया रहा सोना पेश मां जी मुजो की भाव हिते जिद्दे जी मस्जिद में पेश मां अरबी जान दो मुझे दे पर तो मस बामा साईं हो जेको मस्जिद नबवी शरीफ जो तुर्कन वारो हरम आ ऊपर वारो वरी अॻियों जेको बाबू सलाम का विच में गेट ठहियल आहे सुनर आमीन हां तॾहिं त मज़ाक कई मां तोड़ हिकिड़ो मां वरितो मां बाह मां वठी वियो सां उन गेट ते अॼु ताईं बता वञो न मदीने शरीफ या हदीसूं लिखियूं पियूं हिकिड़ी हदीस लिखी पई आहे शफाअती लिआलिल कबाइर मिन उम्मती मुंहिंजी शफाअत मुंहिंजे उम्मत जे कबीरन गुनहगारन जे लाइ हूंदी कबीरा गुनाह वॾा गुनाह जे कत्ल कबीरो गुनाह हुआ शेर जादू कबीरो गुनाह हुआ पी मां जी नाफरमानी कबीरो गुनाह हुआ कूड़ो कसम खणण कबीरो गुनाह हुआ अल्लाह सां शिरक करण कबीरो गुनाह हुआ साईं फरमाए त अहिड़नि कबीरन गुनाहगारन जे लाइ मां मोहम्मद शफाअत कंदुसि उन्हनि खे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदुसि ये थोड़ा पटे ॾिसे मुझे पढ़ मेरे फोटो कटे मुझे अपने के देखा हक सुनाक वरी मुझे जागते हल वरी बे गेट ते आया सी उते हदीस आगे ते लिखी पिया सुना इन शफाअती यौमल क़ियामत हक़्क़ुन फमन लम युमिन बिहा फलैस लहा अहलुन क़यामत जे ॾियारे मुंहिंजी शफाअत हक़ वा सच वा बरहक वा पर कंदुसि शफाअत उन जी जेको ईमान शफाअत ते रखंदो मञंदो उन जी शफाअत कंदुसि जेको मुंहिंजी शफाअत नथो मञे उन जी शफाअत कंदुसि बि कोन असां सुन्नी शफाअत में उम्मीदवार आहियूं शफाअत मञंदा आहियूं तव्हां वहाबी न मञंदा आहियो तव्हांजी शफाअत थींदी बि कोन असां करायूं गंदलायूं मुस्तफा शफाअत कंदो पाण सां करायूं हक सुनाक बाज तशीस होगी तस्वीर कढी उन्हें के तोरे भागे पढ़ाए जाए अरे बे कहेंगे बुलो मुरानो को हो चाहिए तो उन्हें के पढ़ा के चले ये पिणे तुझे लिखिया मुंह को लिखिया सुभान अल्लाह हक सुना ओ मिठा अल्लाह के प्यारन जी शफाअत थींदी वलियन जी शफाअत थींदी पर वडो शफीअत मदीने वालो साईं जी शफाअत खपे के
सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु सल्लल्लाहु या रसूल हिकिड़े भेरे कक्कड़ जे पासे में हिकिड़ो जलसो थियो उन में हज़रत सैयद ताज मोहम्मद शाह हुजे जी बहादुरी हुजे पोइ जलसो त थियो पोइ वेठा थी मानी जे कमरे में साईं हुजे मां हुजां हिकिड़ो को ॿिया माण्हू हुजे साईं मूंखे हज़रत सैयद ताज मोहम्मद शाह रहमतुल्लाह अलैह फरमाया त साईं असल तव्हांजी तकरीर में माण्हू जाम था अचनि तव्हां तकरीर में दुरूद घटि पढ़ाईंदा आहियो मुझो तव्हांखे अर्ज़ आहे त दुरूद घणो पढ़ाईंदा जेतिरा माण्हू दुरूद पढ़ंदा जेतिरा घणा माण्हू दुरूद पढ़ंदा सोने हबीब वटि दुरूद पहुचंदो उन्हनि खे बि सवाब थींदो तव्हांखे बि उन्हनि सभिनी जो सवाब तव्हांखे बि मुंहिंजी ॻाल्हि तव्हांजी लख जी आहे मां मञी मां कंदुसि इहे हाणे साईं जे चवण सां 3 भेरा वरी दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैका या मदीने वाले मीर जी शफाअत खपे तो दुरूद घणो जे सोने नबी जी शफाअत खपे तो सोने नबी जी सुन्नत ते हल शरीयत ते हल महबूब जो हुक्म मिले तो उन ते अमल कर 5 वक्त नमाज मस्जिद के आबाद कर रब जो जिक्र कर कुरान की तिलावत कर मथो रात अचे वधी पई बरकतुन वारी केड़ी रात आ हिनते कथा चवंदा आहियो ना चटन वारी फटाकन वारी हां मशालन वारी पुत्र इहो तरीक़ो चटन वारो अथव काफ़रन जो तरीक़ो हिंदुन जो रस्म ये बाय बारन फटाका मशालूं या ये दिया बारन ये हिंदू ॾियारी पंहिंजी मल्हाईंदा आहिनि दिया बारींदा आहिनि हिंदुनि जी रस्म आहे मुसलमाननि जो तरीक़ो न आहे तव्हां सची ॿुधायो खैरपुर वारो तव्हांखे टिल्लू मल वारो रस्तो थो वणे या मदीने वारे साईं सोने नबी जो तरीक़ो छॾे हिंदुनि वारी काफ़रनि वारी रस्म वठंदे खैरपुर नाथन शाह में जे फटाको न थिए वाइदो कयो मूंसां मथे हथ खणो फटाको न छुटण खपे दुकान वारनि खे हथ ॿधी थो अर्ज़ कयां त इहो फटाका वटाका न रखिजो दुकान ते जाइज़ न आहे पैसे जो नुक़सान माल जो नुक़सान सेहत जो नुक़सान दीन ईमान जो नुक़सान आहे इन ॾींहं ते फटाका न इन रात में ॼाटियूं न ॿारजांइ इन रात में अल्लाह जो ज़िक्र कजांइ क़ुरान पढ़जांइ नफ़िल पढ़जांइ त अल्लाह जी रहमत 15 शबान जी रात ते सलातुल खैर जी नमाज 50 नफिल 100 रकातूं जेको या नमाज पढ़े पूरी जिंदगी दा गुनाह रब बख्श दो 15 शबान जी रात जेको मानू सुरमो पाए 21 जे हिसाब सां 3 गाड़ी में 2 खाड़ी में 5 थी या 3 हेडो ये हेडो भी की हेडो भी बारह 21 जो हिसाब पंहिंजे हिसाब सां लगाए 21 जे हिसाब सां अखियुनि में सुरमो पाए पूरो साल उन जूं न अखियूं उथंदियूं न ॾुकंदियूं न अखियुनि जी का बीमारी
15 शहबान जी रात जेको मानू 3 भेरा आ सूरत यासीन जी तिलावत करे पूरो साल उन जे रिस्क में बरकत मुसीबतों आफतों शामतों रब टारे चली उन जे रिस्क में रब बरकत विझंदो 15 जो टीह जेको नफली रोज़ो रखे न वो हिकड़ो रोज़ो साल जे रोज़न जे बराबर याद मलाई भी वरी हिन साल तो वडी मेहरबानी है न 15 जी रात वरी जुमे जी रात थी है कीअं में खंडरा वरी जेके सुठी मजलिस में वनी के अला वारन सा सालियन सा गॾिजी गुज़ारी पोत परी पंजो दंद ते फोटो पजी वञे आगे दावत ॾियां थो 15 शहबान जी रात दिलबराबाद मोरे में मोहम्मद जी महफिल थींदी सलात तस्बीह जमात सां थींदी जिक्र फिक्र थींदो छा करणो आहे छा न करणो आहे पूरी तरह सुन्नत मुताबिक इहा रात मल्हाईंदासीं तव्हां सभिनी खे दावत आहे अल्लाह करीम जल शानो शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ ॾींदो मदीने वाले साईं जे दर जी सच्ची गुलामी ॾींदो ऐं हिन सोणे सैयद जो ही आस्थानो ही मदरसो क़यामत ताईं रब आबाद ऐं शाद रखंदो साईं जे बच्चन जे इल्म में अमल में फैज़ में बरकतूं अता फरमाईंदो अल्लाह कंदो ही आस्थानो ही मदरसो वसंदड़ हूंदो असां ॾिसंदासीं दिलियूं ठरंदियूं